नाज़रीन, जिते ॾोहनि जी दुनिया मौजूदु आहे, जिते धाड़ेल मौजूदु आहिनि, जिते क्रिमिनल्स मौजूदु आहिनि, जिते चोर मौजूदु आहिनि, जिते जराइम पेशा अफ़रादनि जा गुरोह मौजूदु आहिनि, उते उन्हनि ॾोहनि ते कंट्रोल करण जे लाइ हर मुल्क जी पुलिस हूंदी आहे। पर असांजे सिंध जे ख़ासि तौर ते पोइते पियल ऐं हिकिड़े रीतुनि रस्मुनि वारे ऐं इलाइक़े में जिते नियाणीअ खे पढ़ायो बि न वेंदो आहे, उते जेका पुलिस आहे उन में कहिड़े तरीक़े सां पुलिस जी जेके एहलकार जेके लेडी पुलिस वारियूं आहिनि कहिड़े तरीक़े सां कमु कनि थियूं, कहिड़ियूं उन्हनि खे मुसीबतूं थियूं अचनि, कहिड़ियूं ॾुखियायूं आहिनि, त इन सिलसिले में ही सखर जी लेडी पुलिस जूं जेके बि एहलकार आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां असां ॻाल्हायूं था, उन्हनि खां असां हाल अहिवाल था वठूं। हीउ ईद जो मौक़ो बि आहे त उन्हनि खां पुछूं था कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। पंहिंजो नालो ॿुधाइजो। एएसआई फौजिया निसार। केतिरा साल तव्हांखे थी विया आहिनि भर्ती थी? 14 साल थी विया। 14-15 सालनि में केतिरा मुजरिम तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके रेड करणी पवंदी आहे, असां पुलिस वारा साणूं था न एसपी साहब जे बाहुकुम ते असां मुख़्तलिफ़ जायुनि ते रेड कंदा आहियूं, त अरेस्ट माण्हू कुझु माण्हू अरेस्ट कंदा आहियूं, काफ़ी रेड सूरत हाल कशीदा थी वई जंहिंमें माना खतरो तव्हांखे थी वेंदा आहिनि, कॾहिं अहिड़ी सूरत हाल बि थी वेंदी आहे। अच्छा, तव्हांजे ड्यूटीअ जी टाइमिंग कंहिं महिल बि एमरजेंसी में कॉल थी सघंदी आहे, कंहिं महिल नाइट में, कंहिं महिल डे में, काई ख़बर न हूंदी आहे, को टाइम न हूंदो आहे, फोर्स में को टाइम न हूंदो आहे। लेडी पुलिस एहलकार जेका आहे, तव्हां ॾिसो त पुलिस वारा अॻु में थींदा, पुलिस वारी लेडीज़ जो को तस्वुरु न हो, त छा तव्हांखे उन ते प्राउड फील थींदो आहे? तव्हांजा माइट बि माना उहो ख़ुशि थींदा आहिनि या इन नौकिरीअ ते उन्हनि खे मज़ो न ईंदो? शायदि पहिरियों न हुजे, हाणे माइट बि ख़ुशि थींदा आहिनि त हिकु पुलिस में विया आहिनि। तव्हांजी भला शादी बि थियल आहे? न, मां अनमैरिड आहियां। हींअर तव्हांजी पघार हींअर मुंहिंजी 40,000 आहे। सुबुह जो केॾी महिल उथो, केॾी महिल खां वठी? सुबुह सां मां वुमेन सेल जी इंचार्ज आहियां, उते सुबुह सां 9 बजे खां हूंदा आहियूं, 10 बजे सम्झ 9 बजे खां टाइम आहे, 5-6 बि थी वेंदा आहिनि। उते कॾहिं का अहिड़ी कस्टडी ईंदी आहे, कोई अहिड़ो मैटर हूंदो आहे जिते ॿाहिरि रेड करणी हूंदी आहे, त पोइ देरि बि थी वेंदी आहे, 7-8 बि थी वेंदा आहिनि। ईद तव्हां कीअं मल्हायो? ड्यूटी में गुज़री वेंदी आहे ईद जी। माना ईद जे ॾियारे बि घर न हूंदा? न, बिल्कुलु ड्यूटी हूंदी आहे। केतिरा साल तव्हांखे थी विया आहिनि भर्ती? 2004 में एज़ अ पीसी अपॉइंट थी हुयमि ऐं आई थिंक 14-15 साल थी विया आहिनि सर्विस में। तव्हांजो मतिलबु ख्वाबु हुयो त मां थींदमि या तव्हां नौकिरी माना कंदमि? न, ख्वाबु कोन हुयो, बसि हिकिड़ो नसीब में हुई, इहा शइ मिली वई। छा औरतुनि खे अचणु खपे, पुलिस जे शोबे खे जॉइन करणु खपे? हिकिड़ो इज़त वारो ऐं बहितरीनु शोबो आहे, ऐं ॿियनि छोकिरियुनि खे बि तव्हां इनकरेज कंदव जेकी मतिलबु मुख़्तलिफ़ नौकरियूं त करणु चाहींदियूं आहिनि, पोइ पुलिस में न अचणु चाहिनि? बिल्कुलु, मां सभिनी खे जेको आहे पंहिंजी फ्रेंड्स खे मां चवंदी आहियां, जिनखे मां सुञाणंदी आहियां उनखे चवंदी आहियां। पहिरियों मां फील्ड खां पहिरियां एतिरी मूंखे ॼाण न हुई, पर हाणे जे फील्ड में आई आहियां त बिल्कुलु औरतुनि खे अचणु खपे। जीअं हर फील्ड में औरत जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते असांजी जेको फील्ड आहे हिन में वधीक रिस्पेक्ट बि इलाही आहे ऐं अचणु खपे लेडीज़ खे असांजी फील्ड में। हिन में पावर बि आहे, दाबो बि आहे? हा, पावर आहे, दाबो जंहिंजी थिंकिंग नेगेटिव आहे असांजे मुआशरे में मर्दनि जी, उहो चई सघंदा था कि असां पावर आहे। ॾोहारीअ खे ॾिसी पहचाने वेंदव त? बिल्कुलु सुञाणे वेंदा। कीअं? ॾोहारी असांजो बीइंग अ फीमेल मर्दनि सां वास्तो कुझु घटि आहे ॾोहारी मेल सां, पर फीमेल सां घणो आहे। फीमेल जे लहजे में, फीमेल जे जेको आहे सो फेस एक्सप्रेशंस में सम्झी वेंदा आहियूं त हे डिफॉल्टर आहे, हे ॾोही आहे। औरतूं कहिड़े क़िस्म जा ॾोह कनि? औरतूं हर ॾोह कनि थियूं न असांजे मुआशरे में। औरत बिल्कुलु हर ॾोह में मर्डर बि करे थी औरत, ऐं किडनैप करण में बि साथ ॾिए थी धाड़ेलनि सां, ऐं चोरी बि करे थी। चोरी किथां थी? चोरी अॼुकल्ह जीअं हाणे शॉपिंग ईद सीज़न हली रहियो आहे, ख़ासि तौर ते बाज़ारुनि में औरतूं घणा केसिस ईंदा आहिनि हिननि ॾींहंनि। अहिड़ा ग्रोह माना लथल हूंदा? बिल्कुलु लथल हूंदा। उहे छा हुननि जो वारदात करण जो तरीक़ो? दुकान ते वेंदियूं आहिनि, ॾिसनि मौक़ो ॾिसी करे का शइ, को सूट, को पैसा हड़पाए वेंदियूं आहिनि, विलकाए छॾींदियूं आहिनि।
मुंहिंजो नालो राबिल मला आहे ऐं हींअर मां लोअर कोर्स करे आई आहियां। मूंखे तक़रीबन 10 साल थिया आहिनि पुलिस में। तव्हांजी पोजीशन कहिड़ी आहे? हींअर हेड कांस्टेबल थियण वारी आहियां। ही तव्हांजो को सुपिनो हुयो या तव्हांजी ॿियूं माइटरियाणियूं वग़ैरह बि आहिनि हिन पुलिस में, तव्हां उन्हनि खे ॾिसी न, हिन डिपार्टमेंट में काफ़ी असांजा फैमिली फ्रेंड आहिनि, लेडीज़ बि जेंट्स बि, पर मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश हुई। हालांकि मां मेडिकल में LH बि कयो हुयो, मिडवाइफरी कयो हुयो, पर मेडिकल डिपार्टमेंट में न वियमि मां पाण। मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो पुलिस डिपार्टमेंट जो। चवंदा आहिनि त रुॻो बेईमानी था कनि, रिश्वत था वठनि, ग़रीबनि सां ज़ुल्म था कनि, FIR जा बि पैसा था वठनि, पोइ चवंदा आहिनि त पुलिस वारो दोस्त बि नथो थी सघे। तव्हांखे कीअं शौक़ु? चाहे शादी हुजे, गमी हुजे, पुलिस हर टाइम आवाम जी ख़िदमत जे लाइ निकितल आहे। न पंहिंजे बच्चनि जो सोचे थी, न पंहिंजे घर जो सोचे थी। हिन वक़्तु मां शादीशुदा आहियां, माशाल्लाह सां मूंखे 2 ॿार आहिनि। मां पंहिंजे घर खे बि टाइम ॾियां थी, ॿारनि खे बि ॾियां थी, पुलिस डिपार्टमेंट जी जेकी जॉब करे रही आहियां उनखे बि। हाणे ईद हूंदी, चाहे शादी हूंदी, गमी हुजी, मां करे। हाणे रमज़ान शरीफ़ आहे, रमज़ान में मुंहिंजी नाइट ड्यूटी हुई सिविल हॉस्पिटल में कुझु ॾींहं पहिरियां, लॉकडाउन हुई। उन दौरान गाॾियूं वग़ैरह कन्वेंस सभु बंदि हुयो। ॾिसो मां केॾी मुश्किलनि सां आई हूंदमि सिविल हॉस्पिटल ड्यूटी ते। हालांकि राति जो गाॾियूं वग़ैरह कुझु बि न हूंदियूं, मां कहिड़े तरीक़े आई हूंदमि उहो मूंखे ख़बर हूंदो। त मतिलबु ॾिसो मां पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई। किथां खां तव्हां? असांजा अफ़सरान सुठा आहिनि, किथे जनरल ड्यूटी ते वञूं था या रेट वग़ैरह ते वञूं था, असांजो ॾाढो ख़्यालु कंदा आहिनि उन हिसाब सां। बाक़ी आम ड्यूटियुनि जे लाइ असांखे कन्वेंस काई बि न आहे। और तूं मुख़्तलिफ़ ॾोह करनि थियूं, खून करे थियूं अचनि, चोरी करे थियूं अचनि, ऐं ॿिया बि इलाही मसइला आहिनि, अगवा वग़ैरह करे थियूं अचनि, उन्हनि में मुलविस आहिनि क्रिमिनलनि सां। कहिड़ी ख़तरनाक कंहिं ॾोहारी औरत? हा, मुंहिंजो पियो ॾोहारी औरत सां वास्तो। हिकिड़ो फ़ौजी अगवा थियो हुयो, उन सां वास्तो थियो हुयो। माई खे खणी आयासीं। उन खां अलावा ॿियो पने आकिल में रेट थी हुई, राति जो माई खे खयोंसीं घरां। पोइ ईअं मसइलो थी वेंदो, आम्हूं साम्हूं फायरिंग बि थी वेंदी आहे। अहिड़ी ख़तरनाक सिचुएशन में उन धुरियुनि जी फायरिंग थी वेंदी आहे पुलिस जे साम्हूं, बल्कि साम्हूं गोलियूं हलंदियूं आहिनि। पोइ बि अहिड़े मतिलबु वञिणो पवंदो आहे। पोइ असां माई खे खणी ज़रूरु आयासीं। पंहिंजो मिशन? हा, मिशन कामयाबु कयोसीं, माई खे खणी कोर्ट ते पेश कयोसीं। हाणे इहो ॿुधाइजो त पुलिस खे हथियार वग़ैरह लेडीज़ खे अलाउ आहे, लेडीज़ खणंदी न आहे। उहो इन करे जो जेंट्स असां सां कठी हूंदा आहिनि, उन्हनि खे हथियार ॾिनो वेंदो आहे। माण्हू कहिड़े निगाह सां ॾिसंदा? उहे त ख़ुशि थी ॾिसंदा आहिनि। ई लेडीज़ पुलिस थी वञे, उहे त ॾाढो ख़ुशि थी ॾिसंदा आहिनि। मिट माइट त फ़ख़्रु कंदा आहिनि। मुंहिंजे ख़ानदान में त मूं ते ॾाढो फ़ख़्रु कंदा आहिनि, सभु नाज़ कंदा आहिनि। बिल्कुलु नाज़ कंदा आहिनि, ऐं मूंखे पाण खे बि फ़ख़्रु आहे ॾाढो। जेके बाज़ारूं आहिनि, चाहे ॾोहारी औरतूं हिननि बाज़ारनि में फिरी रहियूं आहिनि? हा, बिल्कुलु फिरी रहियूं आहिनि। उहे घणे हजूम खे ॾिसी 3-4 माना हिननि जो पूरी गैंग ठहियलु हूंदी आहे, घणे हजूम खे ॾिसी उते ई वञी किरंदियूं आहिनि। पोइ कंहिंजी पर्स हूंदी आहे, कंहिंजी माना अहिड़े तरीक़े अटकल सां कंहिंजी जेब मां पैसा कढनि, कंहिंजी पर्स मां कढनि, जीअं फील न थिए। पोइ कोई असां जहिड़ो सियाणो माण्हू हूंदो त हुनखे फील थींदो, हुनजी वॾो वॾो नज़रूं हूंदी आहे, माई छा थी करे। ईअं ॾोहारी औरत जेका हुजे मुजरिम लेडी, उनखे ॾिसी तव्हां सुञाणे? हा, बिल्कुलु। कीअं ख़बर पई? उन माई जो इहो हूंदो आहे न, बसि हुतां सिर्फ़ु सामान चुकाईंदी वठंदी ऐं वठंदी कोन। उनजो बसि सिर्फ़ु माइनि जी पर्स ॾे ख़्यालु हूंदो, उन्हनि जे सामाननि ॾे। माना उन्हनि जूं एॾियूं ख़तरनाक नज़रूं हूंदियूं आहिनि, होॾे फिरंदियूं आहिनि, जेकॾहिं तेज़ नज़रूं हूंदियूं आहिनि। शबनम बलोच मुंहिंजो नालो, मां कांस्टेबल आहियां, पुलिस कांस्टेबल। केतिरो अर्सो तव्हां? 3 साल थिया आहिनि। में केतिरियूं मुजरिम औरतूं तव्हां गिरफ़्तार? मां वुमेन कंप्लेंट सेल ते रही आहियां। मुंहिंजी ड्यूटी ई इहा आहे। इलाही औरतूं मां गिरफ़्तार बि कयूं आहिनि, उन्हनि खे यानी कि जेल बि पुॼाई ईंदी आहियां। ऐं हिकिड़ी लेडीज़ पुलिस असांखे त अहिड़ी मिली, यानी कि लेडीज़ असांखे अहिड़ी मिली हुई जेकी बेहोश हालत में पई हुई, साइड एरिया थाणे जे न हद में। पोइ हुते असां वियासीं, उनखे खयोंसीं हॉस्पिटल खणी विया हुआसीं, उनजो इलाजु करायोसीं। पोइ उनजो यानी कि मीडिया में बि ॾिनोसीं, लेकिन उनखे कोई बि न पियो सुञाणे, न ॿुधाए पियो त हे कंहिंजी आहे कंहिंजी न आहे, लावारिस हुई। पोइ असां उनखे न पंहिंजे ऑफिसर बाला जे हुकुम सां असां उन्हनि खे न ईदी सेंटर पुॼाया हुआसीं। औरतूं कहिड़ा कहिड़ा ॾोह? औरतूं इलाही ॾोह कनि थियूं, इलाही क़िस्मनि जी ॾोह कनि थियूं। हाणे यानी कि थी वियो जीअं त बॉडी में चर्च वग़ैरह सप्लाई कंदियूं आहिनि, उहे यानी कि थी वियो, यानी कि या मर्डर करणु कुझु इहो आम थी वियो आहे हाणे हिन दौर में न। हा, ॿार अगवा कंदा आहिनि, बिल्कुलु। चोरियूं बाज़ार में कंदियूं आहिनि, बिल्कुलु कपिड़ा चोरी कंदियूं आहिनि इलाही सारियूं। यानी कि पोइ असांखे ॿुधाईंदा आहिनि, असां वेंदा आहियूं, उन्हनि खे अरेस्ट बि कंदा आहियूं। पोइ चवंदियूं आहिनि असां त कयो ई न आहे, हालांकि कंदियूं हुई आहिनि, पोइ बाद में ॿुधाए छॾियूं त असांखे। औरतुनि जो मासूम चेहरो ख़बर कीअं पवंदी? न, उहे हरकत अहिड़ियूं कंदियूं आहिनि त असांखे ख़बर पइजी वेंदो आहे हाणे न कुझु गड़बड़ कयो आहे, जो हरकत करे थी, हुनजे ॻाल्हाइण मां, हुनजी हरकत मां असांखे न अंदाज़ो लॻिजी वेंदो आहे त हिन ई चोरी कई आहे। औरत हूंदी आहे चोरी हिकिड़ी हूंदी आहे या हिन सां 2-3 ॼणियूं? न, हिननि जो पूरो गैंग हूंदो आहे, पूरो गैंग हूंदो आहे हिननि जो। यानी कि 6-7 ॼणियूं बि हूंदियूं आहिनि, किथे 3 ॼणियूं बि हूंदियूं आहिनि। जे मोहरम थी वञे, मोहरम में बि चोरियूं कंदियूं आहिनि।
जी जी बाज़ार में बि कंदियूं आहिनि, कंहिंजे घर में वेंदियूं आहिनि हुते बि करे ईंदियूं आहिनि। कहिड़े तरीक़े सां? यानी कि न पहिरियां न ॿुधाईंदियूं आहिनि, जॾहिं असां चवंदा आहियूं न हे कमु तव्हां ई कयो आहे, जॾहिं असां उन्हनि ते हावी थी वेंदा आहियूं न तव्हां इहो कमु कयो आहे न, पोइ पाण ई ॿुधाईंदा आहिनि त हा। बि ईअं प्यार सां ॻाल्हायो न या उनखे न न न प्यार सां त न न न मारींदा न आहियूं, जेसि ताईं उन्हनि ते साबित न थी वञे असां उन्हनि ते हथु न खणंदा आहियूं, असां ईअं पुछंदा आहियूं, ॿुधाए छॾींदा आहिनि उहे असांखे न। जेकॾहिं मिसाल का औरत गिरफ़्तार थिए थी त उहो जंहिं बि थाणे ते हुजे तो लेडी पुलिस जी जी हा लेडीज़ पुलिस वुमेन कंप्लेंट सेल तां जी जी असां वेंदा आहियूं, उन्हनि सां गॾु हूंदा घर ते चढ़ाई हा वेंदा आहियूं बिल्कुलु, या कोई घर ख़ाली कराइणो हुजे या कंहिं घर मां काई औरत असांखे हथु करिणो आहे असां वेंदा आहियूं। लेडी पुलिस खे मसला कहिड़ा? लेडीज़ पुलिस खे न इलाही मसइला आहिनि, हिकु त टाइमिंग जी ड्यूटी न हूंदी आहे, ठीकु आहे असां उहो बि कवर करे वेंदा आहियूं, ऐं ठीकु आहे वरी न अचणु वञणु महिल तंग थी वेंदा आहियूं, छो त गाॾी हूंदी न आहे, पंहिंजे भाउ खे चवणु अगरि भाउ न आहे कॾहिं कॉलेज वियो आहे कॾहिं यूनिवर्सिटी वियो आहे त वरी छा कंदा आहियूं रक्शो हेॾे होॾे, पोइ इन में थोरी टाइमिंग जी असांजो इशू थी वेंदो आहे। उहा ड्यूटी माशाल्लाह ज़बरदस्त असां पंहिंजी ड्यूटी में असां पंहिंजी जॉब सां ॾाढा ख़ुशि आहियूं, मां त चवंदी आहियां ॿियूं बि अचनि पुलिस में न, ॾाढी माशाल्लाह सैलरी बि असांजी सुठी आहे, असांजा ऑफिसर वारा सभु सुठा आहिनि, यानी कि न चवंदा आहिनि पुलिस जी ड्यूटी ईअं आहे, मां उन्हनि खे चवंदी आहियां न सभु पुलिस में अचनि, पुलिस जो जॉब ॾाढो सुठो। ईअं जो को नौजवान तव्हांखे अचे माना कंहिंखे किराइणो हुजे त तव्हां किराए? जी हा बिल्कुलु, जी हा मां किराए वेंदमि, जी हा ट्रेनिंग थियल आहे। कहिड़ी कहिड़ी? कमांडो जी जी एग्लेट थियल आहे, कमांडो एग्लेट जी। अगरि उहो असांखे बैक साइड न उहो हितां पकिड़े थो या पोइ न असां उनखे न इन तरीक़े सां ठूठणी करे असां उनखे फेरे करे पकिड़े करे किराए सघूं था। तव्हां जेको आहे जीअं ड्यूटी जॉइन कई त छा हाणे ॿियूं छोकिरियूं बि आहिनि ॾिसो था बेरोज़गारी वधे उहे बि चाहिनि थियूं त असां? जी हा बिल्कुलु, मुंहिंजी पंहिंजी फैमिली में ई आहिनि अहिड़ियूं त उहे मूंखे चवंदियूं आहिनि जॾहिं जॉब्स अचनि असांखे ॿुधाए, असां अचनि था चयूं असांखे बि तुंहिंजी वर्दी सुठी लॻंदी आहे, तूं घर मां निकिरंदी आहे, असां दुआऊं कंदा आहियूं त असां बि पुलिस में वञूं। जी हा मुंहिंजी पंहिंजी कज़न आहे उनखे बि ॾाढी ख़्वाहिश आहे त मां पुलिस में अचां। मुंहिंजो नालो हुसन आरा। केतिरा सालनि खां तव्हां? मूंखे 3 साल थिया आहिनि, हाणे 4थों साल हले थो। हिन में तव्हां कमांडो ट्रेनिंग? जी जी कमांडो ट्रेनिंग बि करे छॾी। केतिरनि महीननि जी हूंदी आहे कमांडो? उहा 3 महीननि जी हूंदी आहे न, 4 महीना लॻी वेंदा आहिनि। 3 सालनि में तव्हां कुझु को छापा वग़ैरह भया, कुझु को गिरफ़्तारियूं बि कयूं की ॾोहारियुनि खे बि माना गिरफ़्तार कयो या न सिर्फ़ु पंहिंजी ड्यूटियूं कंदा रहियो? जी ड्यूटी वग़ैरह असां सभु कयूं आहिनि, ऐं ॿियूं जेकी कस्टडीज़ वग़ैरह ईंदियूं आहिनि, मां वुमेन सेल ते आहियां हिन टाइम, उन्हनि खे कोर्ट वग़ैरह में पेश कराइण वेंदी आहियां, बसि उहा ई मुंहिंजी ड्यूटी आहे। ॾोहारी औरतुनि जी ख़बर कीअं पए त उहो उन जा एक्सप्रेशन जेका हूंदा आहिनि न, फेस एक्सप्रेशन्स, उन्हनि में ख़बर पइजी वेंदी आहे, उहा जेका न मशकूक लॻंदी आहे परे खां। हिकिड़े ॼण खां पोइ औरतूं छा कंदियूं आहिनि ॾोहारियूं? ज़ाहिरा रोईंदियूं शोर आहिनि, मचाईंदियूं आहिनि। शोर मचाईंदियूं आहिनि, रोईंदियूं आहिनि, असांजा मतिलबु माफ़ी घुरंदियूं आहिनि। यकदमि क़बूल कंदियूं आहिनि असांखे? न यकदमि न कंदियूं आहिनि, उहो असां उनखे फोर्स कंदा आहियूं, पोइ मञराईंदा उन्हनि खां पोइ मञंदी। ॿिया कहिड़ा कहिड़ा ॾोह? ॿिया चोरी वग़ैरह कंदियूं आहिनि, जीअं घर में कमु वग़ैरह कंदियूं आहिनि, हुतां बि चोरी कंदियूं आहिनि, ॿार अगवा कंदियूं आहिनि, ॿियो बाज़ार में चोरी वग़ैरह, पर्सन मां बि कढी वेंदियूं आहिनि पैसा। अहिड़ियूं बि औरतूं आहिनि जेको खीसा बि कटींदियूं आहिनि माण्हुनि जा। हिकिड़े पासे ॾोहारी आहिनि, मुजरिम औरतूं आहिनि जेके ॾिसो था मुआशिरे में उन्हनि जी का इज़त कोन्हे, हिकिड़े पासे तव्हां पाण ते प्राउड फील कंदियूं आहियो त मां हिकिड़े जी जी असां पाण ते प्राउड फील कंदा आहियूं, ऐं ॿियो असांजी जेकी आहे वर्दी आहे, इहो असांजी पावर आहे। पुलिस जे नाले चवंदा आहिनि भाई रिश्वत वठण वारा आहिनि, ज़ालिम आहिनि, बिना पैसे जे FIR बि दाख़िल न कंदा आहिनि, बेगुनाहनि खे ॿधंदा आहिनि, गुनाहगार खे छॾींदा आहिनि। तव्हां सम्झो इहो पुलिस लाइ सही था चवनि, ऐं चवंदा आहिनि पुलिस वारो दोस्त ई न हुजे? न न न इहा ग़लति ॻाल्हि आहे, मतिलबु ईअं ग़लति आहे? रिश्वत नथा? उहो हर कंहिंजी मतिलबु पंहिंजी नेचर आहे, अॼु ताईं असां त न ॾिठो आहे। असांजी कोई बि टाइमिंग न आहे, कहिड़े टाइम बि अचानक ड्यूटी एमरजेंसी थी वेंदी आहे, कॉल अची वेंदी आहे त हुनजे लाइ वञिणो पवंदो आहे। ऐं वञो माना छा ते पंहिंजी ड्यूटी कन्वेंस वग़ैरह? कन्वेंस वग़ैरह कुझु बि न आहे, पंहिंजी कन्वेंस। उनजे ते वॾा अरमान कंदा, न्याणी ॼाई पुटु ॼमे हा त सुठो हो, पर न्याणी वालदेन जी वधीक मदद थी करे, नौकरियुनि में बि हेल्प करे थी, पूरे घर खे सपोर्ट करे थी, भाइरनि खे पढ़ाए थी। तव्हां सम्झो था इहो वाक़ई सही आहे? जी इहा सही ॻाल्हि आहे। मुंहिंजो बाबा मतिलबु मूंखे ई चवंदो आहे इहो मुंहिंजो पुटु आहे, इहा मुंहिंजी धीउ न आहे, मतिलबु इहो असांजो सहारो आहे। जी मुंहिंजो बाबा रिटायर थी वियो 2012 में। जी उन खां पोइ काफ़ी असांजा फैमिली इशूज़ हुया, फाइनेंशियल इशूज़, उन खां पोइ वरी मां ई उनजो मतिलबु सहारो आहियां।
नालो? मुंहिंजो नालो किंजर आहे। हाणे इहो ॿुधायो केतिरनि सालनि खां तव्हां पुलिस में? 3 साल थी चुका। 3 साल तव्हां बि कमांडो ट्रेनिंग कई? जी हाँ बिल्कुलु। औरतूं कहिड़ा कहिड़ा ॾोह कनि? औरतूं इलाही ॾोह कंदियूं आहिनि, जीअं त चोरी वग़ैरह या खून वग़ैरह औरतूं बि करे कंदियूं आहिनि। ईअं जो तव्हांखे औरत मुजरिम हुजे उनखे ॾिसी सुञाणींदो? जी हाँ बिल्कुलु, छो त उहो थोरा ड्रिडल हूंदा आहिनि, सेमियल हूंदा आहिनि, मथां हे कुझु चवनि, यूनिफॉर्म ॾिसी उन्हनि खे थोरो मतिलबु थी वेंदो आहे। यूनिफॉर्म में वॾी दहशत आहे न? जी हाँ बिल्कुलु। चोर जेको आहे उहो डिॼी थो वञे। जी हाँ बिल्कुलु, थोरो घणो यूनिफॉर्म ई ॾिसी उहो कंफ्यूज़ थी थो वञे त हे हाणे अलाए छा कंदा या छा पुछंदा। उन्हनि जो पंहिंजो फेस इंप्रेशन जेको हूंदो आहे उहो पाण ई ॿुधाए छॾींदो आहे। का बि औरत अहिड़ी गिरफ़्तार थिए थी जेका ॾोहारी या चोरी कंदड़ या खून कंदड़ जा, पोइ छा हुनजा हूंदा आहिनि? शोर मचाईंदी आहे, वठी रोंदी आहे, ऐं पंहिंजो पाण खे बेक़सूर? जी हाँ बिल्कुलु, ईअं इलाही थियो आहे त रोअंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि असां कुझु न कयो आहे या ईअं कंदियूं रहंदियूं आहिनि। वालदेन चवंदा आहिनि भाउ न्याणीअ जे ॼमण ते उन्हनि खे ॾुखु थींदो आहे, ख़ुशी न कंदा आहिनि, पुटु ॼमंदो आहे त मिठाइयूं विराईंदा आहिनि, पर ॾिसो था न्याणी वधीक वालदेन खे इन्हनि खे सपोर्ट कंदी आहे। तव्हां छा? जी बिल्कुलु न, लेकिन कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके न्याणी ते ख़ुशि बि थींदा आहिनि, छो त चवंदा आहिनि त अलाह पाक जिन जे मथां राज़ी हूंदो आहे पहिरीं औलाद हुनखे न्याणी जी थींदी आहे। त कुझु माण्हू ख़ुशि बि थींदा आहिनि, ऐं जेके ग़रीब हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त न्याणी थी आहे, किथां पालींदासीं या छा कंदासीं, पोइ उन जे करे उहे थोरा थी वेंदा आहिनि सैड त पुटु हुजे हा त कमाए असांखे कुझु खाराइनि हा, लेकिन नसीब त हर कंहिंजो पंहिंजो। ॿियूं बि न्याणियूं चवंदियूं त असां? जी बिल्कुलु, चवंदा आहिनि त असांखे बि जॉब मिले, असां बि जॉब कयूं। असां मौजूद आहियूं SSP सखर इरफान समो सां। हे पूरो ज़िलो आहे, 15 लख आबादी आहे, त हिन में लेडी पुलिस हल्का केतिरी? जी डिस्ट्रिक्ट पुलिस सखर में अराउंड 3500 मेन पावर आहे पुलिस जो जेके कमु कनि पिया, ऐं आउट ऑफ 3500 असां वटि टोटल जेके लेडी पुलिस जो तइदादु आहे उहो आहे 34 34। जी बिल्कुलु, इहे जेके 34 लेडी पुलिस एहलकार आहिनि, इहे मैक्सिमम यूटिलाइज़ेशन इन्हनि जी सिक्योरिटी ड्यूटीज़ खां वठी करे लॉ एंड ऑर्डर, क्राइम फाइटिंग, हिन में असां इनखे फील्ड में डिप्लॉय कयो आहे। लेडीज़ पुलिस जो जेको अंग आहे उहो बिल्कुलु तमामु घटि आहे, हिन में को शक कोन्हे को। इन जे करे असांखे काफ़ी इशूज़ बि फील्ड में फेस थियनि था। कॾहिं कॾहिं सिचुएशन अहिड़ी थी वञे थी जेकॾहिं डिप्लॉयमेंट असांखे वधीक करणी आहे या ॿिनि खां टिनि जॻहनि ते के रेड आहे या काड़ी स्पेशल ड्यूटी अची वई जिते लेडी पुलिस जी ज़रूरत पवे थी, त उते इशूज़ अचनि था मेन पावर जा, उनजी शॉर्टेज हुजण जे करे। लेडी पुलिस एहलकार जेके असांजी हिते परमानेंट डिप्लॉयमेंट हूंदी आहे, उन में हाई कोर्ट आहे, दारुलमान आहे, कुझु दरगाहूं आहिनि, ऐं उनखां अलावा असांजी जेका मेन सिटी जी मार्केट आहे उन जे अंदरि बि डिप्लॉयमेंट लेडी पुलिस एहलकारनि जी असां रेगुलर बेसिस ते कंदा आहियूं। औरतुनि जा इशूज़ जेके अचनि था शिकायतुनि जे हवाले खां या उनजा फैमिली इशूज़ आहिनि, त उनमें बि लेडी पुलिस एहलकार जेके आहिनि उहे फ्रंट लाइन ते हूंदियूं आहिनि, ऐं उन्हनि खे असां लेडी फैमिलीज़ जा जेके इशूज़ आहिनि उहे हल करण लाइ भरपूर तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहियूं। गॾोगॾु असांजो जेको ऑफिस जो जेको कमु हूंदो आहे, जेके ऑफिस जे अंदरि कंप्लेनेंट्स वग़ैरह अचनि थियूं ख़वातीन जेके आहिनि, त उहे कंफर्टेबल हूंदियूं आहिनि पंहिंजे लेडी पुलिस एहलकारनि सां, त उन्हनि में असांजा इंचार्ज हिते मुख़्तलिफ़ जेके सेल्स ठहियल आहिनि, वुमेन सेल ठहियल आहे असांजे हिते सखर पुलिस जे बिहाफ ते, त उन में बि इहे लेडी पुलिस एहलकार आहिनि जेके पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियनि थियूं। लेडी पुलिस एहलकार जी जेका डिप्लॉयमेंट आहे उनखे असां इंश्योर रखंदा आहियूं त कंहिं बि क़िस्म जो को बि अहिड़ो इंसिडेंट थिए थो जेके औरतूं अचनि थियूं मार्केट में ख़रीदारी जे लाइ, त उन्हनि जे इशूज़ खे हैंडल करण लाइ मार्केट जे अंदरि फील्ड में लेडी पुलिस एहलकारनि जी जेका आहे डिप्लॉयमेंट कयूं था। त मजमूई तौर ते जेको अंग आहे लेडी पुलिस एहलकारनि जो प्रोपोर्शनल टू दी पॉपुलेशन उहो घटि आहे बिल्कुलु। हिन में CPO जे तरफ़ां इश्तिहार बि ॾिनल आहे ग़ालिबन जी डिप्लॉयमेंट जेका आहे उहा जेका रिक्रूटमेंट आहे प्रोसेस उनखे स्पीड अप करण लाइ
उहो बि कमु कयो वञे थो। तव्हां छा था सम्झो त लेडी पुलिस जा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ा प्रॉब्लम आहिनि, उहे हल थियणु खपनि त जीअं माना अञा ई महकमो या इहे जेके लेडी पुलिस जो अञा वधीक उनजी परफॉर्मेंस में प्रैक्टिकली तमामु घणा इशूज़ अचनि था लेडी पुलिस एहलकारनि सां, जंहिंमें सभ खां पहिरियों त जीअं मां ज़िक्र कयुमि त जो तादाद घटि हुजण जे करे जेको वर्क प्रेशर आहे उहो ज़्यादा आहे। ॾींहं जो राति जो अचानक जो त पुलिस जी जेका नौकिरी आहे उहा 24 कलाकनि जी नौकिरी आहे। कॾहिं का बि एमरजेंसी थी सघे थी त असां ट्रेंड ई बेसिकली उहो मेल पुलिस ऑफिसर हुजे या फीमेल पुलिस ऑफिसर हुजे, उन जी ट्रेनिंग जो इहो हिसो आहे त कंहिं बि वक़्तु का बि एमरजेंसी थी वञे त उनखे रिस्पॉन्ड करिणो आहे। त असां वटि जेको मौजूदा अंग बि आहे औरतुनि पुलिस अफ़सरान जो, त उन्हनि खे असां कंहिं बि टाइम ते डिप्लॉय कंदा आहियूं कंहिं बि एमरजेंसी जे दौरान। त उन में जेको नंबर आहे उहो बिल्कुलु वधियल हुजणु खपे। उन में गवर्नमेंट उनखे ॾिसी बि रही आहे। उन खां अलावा ट्रांसपोर्टेशन जा इशूज़ बि आहिनि। अचानक छो त औरतूं ही न सिर्फ़ु नौकिरी कनि थियूं पर पंहिंजी फैमिली लाइफ खे बि ॾिसनि थियूं, फैमिलीज़ बि प्रॉपर सेटअप आहे। त अचानक का जेके ट्रांसपोर्टेशन जा इशूज़ बि अचानक अची वञनि था, जेको असां मैक्सिमम कोशिशि कंदा आहियूं त उहे हल थी वञनि। अचानक जेका एमरजेंसी में डिप्लॉयमेंट थिए थी त उनखे गाॾी बिल्कुलु प्रोवाइड बि कई वेंदी आहे, पर कॾहिं कॾहिं उहे इशूज़ उहे अचनि था। जेके उन्हनि जा वर्क आवर्स आहिनि उन्हनि में बि आहे जो नॉर्मली पुलिस जी नौकिरी जेका आहे उहा 24 कलाक सॼी ज़िंदगी हूंदी आहे जेसिताईं मां रिटायर नथो थिए। छो त नंबर ऑफ जीअं तव्हांखे ॿुधायमि त जेको स्टैंडर्ड नंबर आहे पुलिस फोर्स जो ऐं रिलेटिव टू पॉपुलेशन उहो इंतिहाई घटि आहे असां वटि, ऐं असांखे इन विदन मीगर रिसोर्सिस जी वर्क करिणो पवे थो। इनखे असां मैक्सिमम यूटिलाइज़ेशन करण जी असां कोशिशि कंदा आहियूं। त उनमें वर्किंग आवर्स जो बि आहे, इन में को शक कोन्हे को त लेडी पुलिस एहलकार जो तइदाद घटि हुजण जे करे हुननि जी जेके वर्किंग आवर्स आहिनि उहे तमामु घणा थी वञनि था, जंहिंजे करे बि हुनजा काफ़ी इशूज़ क्रिएट थियनि था। वेलफेयर जे हवाले खां असांजी कोशिशि रही आहे त हमेशह उन्हनि खे असां जेके इशूज़ आहिनि उनखे असां अटेंड बि कयूं ऐं एड्रेस बि कयूं, ऐं उन में बि सिंध पुलिस काफ़ी हिन में एफर्ट्स वरिता आहिनि, जंहिंमें काफ़ी बहितरी बि आहे। नाज़रीन, लेडी पुलिस एहलकार कहिड़े तरीक़े सां पंहिंजी लाइफ गुज़ारनि थियूं, कहिड़े तरीक़े सां हिकिड़ी सख़्तु जान ड्यूटी कनि थियूं, ऐं कहिड़े तरीक़े सां मुआशरे में अमुन क़ाइमु रखण जे लाइ पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे रहियूं आहिनि। कैमरामैन शुएब पठान ऐं जावेद घुञो सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे। सदाईं गॾु।